अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। दरसानो छन्नो जे ॻोठ अली निवाज़ में आर ओ प्लांट जो इफ्तिताह शाइन ह्यूमैनिटी अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां कयो वियो। इफ्तिताह जी तक़रीब में शाइन ह्यूमैनिटी जे डायरेक्टर अमान खत्री, डॉक्टर असगर नकवी, फ़हीम खान, ज़ोहिबुर रहमान, पीपी अगवान, फातिमा मजीद, अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर कादिर दर्स समेत ॻोठनि जे मोअज़्ज़िज़न हाजी ज़फ़र दर्स, फैज़ मोहम्मद दर्स, मोहम्मद बुराद जोखियो समेत ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते शाइन ह्यूमैनिटी जे डायरेक्टर अमान खत्री चयो त मलीर जे पुठिते पयल इलाइक़े में अॼु बि पीअण जे साफ़ पाणीअ जो मसइलो तमामु घणो आहे। साफ़ पाणी जी सहूलियत न हुजण करे केतिरियूं ई बीमारियूं जनम वठनि पियूं। हर घर अंदरि 2 या 3 हेपाटाइटिस में माण्हू मुब्तला आहिनि। अवामी प्रेस क्लब मलीर वधीक साकार कंदो त अञा बि वधीक आर ओ प्लान लॻाया वेंदा। अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर कादिर दर्स चयो त ॻोठनि खे पीअण जे साफ़ पाणीअ जी सहूलियत ॾियण लाइ आर ओ प्लांट जो इफ्तिताह करे हिकु सुठो क़दम खयों आहे। अॼु बि ॻोठनि में औरतूं ऐं ॿारड़ा परे वारनि इलाइक़नि मां पहिरें पंधु वञी करे पाणी भरे अचनि था। ॿी तरफ़ इलाइक़े जे मोअज़्ज़िज़न हाजी ज़फ़र दर्स, फैज़ मोहम्मद दर्स, मोहम्मद बुराद जोखियो ऐं ॿियनि ॻोठाणनि ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त शाइन ह्यूमैनिटी अवामी प्रेस क्लब मलीर जा थोराइता आहियूं जन आर ओ प्लांट लॻाए ॻोठाणनि खे साफ़ पाणी जी सहूलियत फ़राहम कई आहे।